पेट्रोल जे अघनि में मुसलसल लातवार मुसाफ़िर गाॾियुनि जे वधायल किरायनि खे पेट्रोल जे अघनि जे हिसाब सां तइ करण लाइ अॼु हिक गॾिजाणी डिप्टी कमिश्नर थरपारकर अब्दुल हलीम जागीराणी जी सदारत हेठि दरबार हॉल मिठी में थी। गॾिजाणीअ में ॻाल्हाईंदे डिप्टी कमिश्नर चयो त हिन महल पेट्रोल जा अघ जी भेट में घटि थिया आहिनि, तंहिं करे गाॾी वारनि खे बि इन हिसाब सां माण्हुनि खां किरायो वसूल करणु खपे। डिप्टी कमिश्नर चयो त सिंध सरकार पारां पब्लिक ट्रांसपोर्ट में सुधारा आणण जो फ़ैसिलो कयो वियो आहे त जीअं आवाम खे पब्लिक ट्रांसपोर्ट ज़रिए सस्ते ऐं महफ़ूज़ सफ़री सहूलियतुनि जी फराहमी खे यकीनी बणाए सघिजे। हुन चयो त वधीक किरायो वसूल करे ग़रीब आवाम खे फुरे रहिया आहिनि। अहिड़नि गाॾियुनि ख़िलाफ़ फौरी तौर ते क्रैकडाउन शुरू कयो वञे। हुन चयो त ओघरा जी ॾसियल हिदायतुनि ते अमल न कंदड़ गाॾियुनि खे रोडनि ते हलण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। हिन वास्तेदार अमलदारनि खे हिदायत कई त उहे रोड ते ओचिती चकास करे जिन मुसाफ़िर गाॾियुनि में CNG किट लॻाइण मना थियल आहे उन्हनि खे फौरी तौर ज़ब्त कनि, जॾहिं त इजाज़त मिलियल गाॾियुनि जे सिलेंडरनि जी चकास वारा सर्टिफिकेट पिणु चेक कनि। हुन चयो त गाॾियुनि जी रूट परमिट, किरायनि जी लिस्ट समेत गाॾियुनि जी मुकमल कागज़नि ऐं फिटनेस जी सही नमूने सां जांच पड़ताल कनि ऐं मुक़रर कयल कानून ते पूरो न लहंदड़ गाॾियुनि खे रोडनि ते हलण जी इजाज़त न ॾियनि। गॾिजाणी में समूरनि वास्तेदार अमलदारनि शिरकत कई। वधीक ख़बरुं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची